सी जिंदगी। अरे दूधू वारी रोज रोज मुझे घर भगो बीठो आ। सोनी बाहर न निकल जाई, दूधू चढ़ो अचे तो पियो। अरे रे दूधू रोज रोज मुझे घर भगो बीठो आ, छो कहीं का पूछ दो। अरे मुके पंहिंजा पैसा जेसी ताईं न ॾींदव न तेसी ताईं मां हिते ईंदुसि पियो। हाँ हाँ चवी छा तो ईंदे पियो, तो तुझो घर आहे। रमो जेसी ताईं तूं मूंखे पैसा न ॾींदे न तेसी ताईं मां ईंदो रहंदुसि। ॾिसां थो त मूंखे केरु थो रोके। अरे रे चवी छा तो, मां रोकींदुसि, मां, मुझो घर आहे, घर जो मालिक मां आहियां, मां तोखे रोके सघां थो। रमो जेकॾहिं तूं एॾो गैरती आहीं त मूंखे पंहिंजा पैसा ॾे त मां हाणे जो हाणे वञां थो। दूधू कहिड़ा पैसा मूंखे ॾिना थी जो मूंखां घुरी थो, जंहिंखे ॾिना थी उन्ही खां घुर वञी। रमू तोखे त मूं पैसा न आहिनि ॾिना, पर तुंहिंजी घरवारी खे पैसा मूं ॾिना आहिनि, पर मूंखे त पैसा वठिणा आहिनि न, तोखां या वरी तुंहिंजी घरवारी खां। दूधू सोनी हिते कोन्हे, वो मैट्रन ने वई आहे, जॾहिं अचे न पोइ अचिजांइ, हाली तूं हलियो वञ। वञा कीअं मां? हा रमू जॾहिं मां अचां तुंहिंजे घर में तुंहिंजी घरवारी न आहे, छो वेहण नथो अचेसि त घर में? अरे दूधू तुंहिंजो छा वञे, मुंहिंजी घर वारी आहे, वे घर या न वे, तूं केरु थींदो आहे मूंखां पुछण वारो? हलियो वञी था हाणे हिन पादर बूथ में कयई पुछड़ो, रोज़ रोज़ भगो बीठो आहे हेॾे। अरे ने रमू तूं मूंखे पादर हण दे, लिमड़ा कंहिं जाइ जा अहिड़ा पादर हणंदो माई न जो यादि कंदे। अरे रे दूधू मूंखे लिमरो थो चवी, पाण हेॾो टिढ खई वधो आहे, मूंखे लॻे थो त वेले ते 10-20 मानियूं खाईंदो आहीं। अरे हेॾे मां 10 मानियूं खायां या 20 खावां, पंहिंजे घरां थो खावां, चिबड़ा कंहिं जाइ जा। अरे दूधू मुंहिंजे घर अची करे मुंहिंजी बेइज़ती थो करी, इहो सुठो न आहे, अहिड़ो बुछड़ो कंदो मई यादि कंदे। हा तोखे ख़बर न आहे रमू वॾो बदमाश आहे। अरे रमू बेइज़ती त इज़त वारे माण्हू जी थींदी आहे, तूं त आहीं बेइज़तो, तुंहिंजी कहिड़ी बेइज़ती? हा साईं मां बेइज़तो आहियां, तूं बाक़ी इज़त वारो आहीं। अॼु मूंखे वरी इज़त सेखारण आई है न, मां चवां थो दूधू इज़त सां त हलियो वञ, मुंहिंजो मीटर फिरियो न किथे मारे न रखाई, हे भाई मथे तूं वञ यार, तूं हलियो वञ। रमू मां हितां कोन वेंदुसि, अॼु मां हितां पैसा वठी पोइ वेंदुसि, छो न पोइ तोखे पादर छो न हणणा पवनि। अरे दूधू मूंखे पादर हण दे, रमू खे, रमू वॾो बदमाश आहे, तोखे ख़बर न आहे। हा रमू हा मूंखे ख़बर आहे तूं केतिरो बदमाश आहीं, शायदि तोखे मुंहिंजी बि ख़बर न आहे त मां केतिरो बदमाश आहियां। इज़त सां पैसा ॾियईं थो या हाणे पादर? हाली तूं हलियो वञ, पैसा कोन्हनि मूं वटि, कोन्हनि, हल छा कंदे? आई छाड़े अबड़े छाड़े मूंखे। रमू इज़त सां पैसा मूंखे घर वेठे न पुॼाए वे न, इन खां बि अहिड़ी बुरी हालत कंदोमांइ यादि कंदे। सोनी अच सफ़ा दूधू मूंखे मरणी करे आयो, पैसा वरिता कनि, पादर केरु थो खाए? सोनी ॿाहिरि निकिरी आहे, इन्ही खे पैसा मोटाए ॾियणा पवंदा, न त जॾहिं तूं मूंखे पादर हणी वेंदो। हाँ